नाज़रीन, उस्मान शाह हुड़ी में पीअण जे साफ़ पानी जी खोट सबब रहवासी जर जो गंदो ऐं सेहत लाइ हानिकार पानी वापराइण ते मजबूर आहिनि। उन हवाले सां पेश आहे सनाउल्ला थेबो जी हीअ रिपोर्ट। जी नाज़रीन, असां इन वक्त मौजूद आहियूं उस्मान शाह हुड़ी में। उस्मान शाह हुड़ी जे आसपास जे ॻोठनि जो जर जो पानी जेको आहे उहो ख़राब थी चुको आहे, जंहिंजे करे हिते ॻोठाणा जेके आहिनि मुख़्तलिफ़ बीमारियुनि जे भर चढ़ी चुका आहिनि। उन हवाले सां असां हिते ॻोठाणनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उनजो वधीक छा चवणु आहे। वाटर प्लांट जे हवाले सां ॻोठनि में त का सहूलियत मौजूदु ई कान्हे। उन हवाले सां जेकी मंज़ूरी थी हुई असांजे जेके हुकुमरान आहिनि सिंध वारा उहे खाई विया। बाक़ी असांजे ॻोठनि में फिल्टर प्लांट जे हवाले सां अहिड़ो को मनसूबो आहे ई कोन। पाणी साफ़ न हुजण जे हवाले सां काफ़ी बीमारियूं असांजे अंदरि मौजूदु थी वियूं आहिनि ऐं प्राइवेट इस्पतालूं सरकारी इस्पतालूं तमामु भरियूं पियूं आहिनि। पाणी इंसान जी ज़िंदगी जे लाइ हिकिड़ी ज़रूरी अहम शइ आहे। पाणी सही आहे त सिहत बिल्कुलु सही रहंदी, पाणी ख़राबु आहे त सिहत बरक़रार न रहंदी। असांजे ॻोठ जो पूरे ॻोठ जो पानी खारो आहे। हिते एतिरी रेस लॻी वेंदी आहे असांखे कलाक बीहंदो पियो पानी लाइ। असीं सभु हुते नंढा ॿार जेका आहिनि वाटर जो खारो पानी पीअंदा आहिनि। छा खारो असांखे साईं सहूलियत ॾियो असांखे पानी भरण लाइ। हिते कई माण्हू ईंदा आहिनि वोट वठण लाइ, पर असांखे मिठो पानी कोन था ॾियनि। साईं महिरबानी करे असांखे मिठे पानी जी सहूलियत करे ॾियो। असांजो चवणु इहो आहे त असां वटि कुझु सहूलियत कोन्हे, न को पानी भरण जो सहूलियत, न को पानी आहे, न को कुझु, न को ॿियो। हिते जा NPMA कुझु कोन था करनि, ख़ाली चवंदा सभु शइ था करियूं, पर असां वटि मेन शइ जेके असांजी ज़रूरत आहे उहो पाणी आहे। पाणी असांखे वटि कोन्हे त कुझु ई कोन्हे न। साईं अर्ज़ु हीअ आहे त असां मनु खान लुंड मां हिते पाणी भरण अचूं पिया, केतिरो मुफ़ासिलो आहे तव्हांखे ख़बर आहे। हाणे असां वटि फिल्टर बि कोन्हे लॻियल जो माना पाणी साफ़ असांखे मिले, ऐं पाणी असां वटि ज़हरीलो इहो सिंखियो मिलियल आहे। अलाए छा आहे, इन में सभई बीमारी में वटिजी विया आहिनि। सभिनी खे थी वियो आहे पंहिंजो हेपाटाइटिस B, C ऐं मैदे जो स्पाइचलर, माना जेको मैदे में फट थिए थो, ऐं सभु इन नमूने बीमार थी पिया आहिनि। इन करे असां मजबूरी मां मनु खान लुंड मां हिते अची पानी भरियो था। काफ़ी हमने अपने गांव के पानी में टेस्ट भी वो चेक भी करवाए तो उसमें पी लिया है पानी में। इस वजह से दूर से पानी लेने आते हैं, कोई बनियों से लेके आता है अपने खेतों से, हम ज़्यादातर यहाँ से लेने आते हैं। गांव में फ़िल्टर भी लगा हुआ है, लेकिन वहाँ पे लाइट का मसला है। लाइट बहुत कम रहती है गाँव में, ज़्यादा इतनी लोड शेडिंग नहीं है। ये ज़िलज़िलो आयो न बोर्ड, उन खां पोइ माना इहो पाणी असां सभु फिटी ख़राबु थी वियो। मूंखे ख़ासि टाइम थी वियो आहे ऐं घणो तणो हिते ख़राबु थी चुको, जंहिंजे करे माण्हू बीमार वधीक था